My presentation ठाहे आयो आहियां ऐं मां हिन में कोशिशि कई आहे त प्रिसाइज़ली जेके माण्हू क्वेश्चन कंदा रहिया आहिनि स्टूडेंट पेरेंट्स उन्हनि खे एड्रेस करे वठां। बाक़ी जेकी डिटेल आहे उहो मां हिन वक़्तु न ॻाल्हाईंदुमि, छो त जेके रियली इंट्रस्टेड पेरेंट्स ऐं स्टूडेंट्स आहिनि ऐं उहो थोरी रिसर्च करे देन असां सां कंसल्ट करनि देन आई विल बी एबल टू आंसर प्रॉपरली, अदरवाइज़ द डिस्कशन विल गो ऑन। इन ते घणी ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि वाई कैनेडा। कैनेडा जो ॿियनि कंट्रीज़ जे मुक़ाबले में छो त जेके स्टूडेंट्स आहिनि उहे चवंदा आहिनि जर्मनी, स्कैंडिनेवियन कंट्रीज़, ऑस्ट्रेलिया। हिकिड़ो एडवांटेज जेको कैनेडा ॾिए थो त हू तमामु वेलकमिंग पोज़ीशन ते आहे स्टूडेंट्स, फॉरेन स्टूडेंट्स जे लाइ, छो त हिन वक़्तु एक्यूट शॉर्टेज थी वई आहे। तमामु घणी डाइवर्सिफाइड प्रोफेशनल पोज़ीशन्स ते, नंढी लेवल खां वठी करे जीअं लैंड सर्वेयर खां वठी करे प्रोफेशनल ताईं। ऐं हिन वक़्तु उहा शॉर्टेज एतिरी वधी वई आहे त ग्रेजुअली इमिग्रेशन जो बि उहो खोलनि था, डायरेक्ट एम्प्लॉयमेंट जेके नॉर्दर्न कम्यूनिटीज़ आहिनि, स्मॉल रूरल एरियाज़ आहिनि, उहो नओं जेको प्लान स्टार्ट कयो आहे हाणे, उन ते मां न ॻाल्हाईंदुमि। मां फोकस रखियो आहे जेके स्टूडेंट्स ऐं जेके कॉमन क्वेश्चन्स आहिनि। पहिरीं ॻाल्हि, कैन आई अफोर्ड? यस यू कैन। छो त मूं वटि एग्ज़ाम्पल आहे असांजे नेबरिंग कंट्रीज़ में, उतां जेके स्टूडेंट आया आहिनि उहे तमामु लो इनकम फैमिली सां आया आहिनि। ऐं कीअं आया आहिनि, छा कंदा आहिनि, हाउ दे पे बैक। उहो लोन वठी करे ईंदा आहिनि ऐं 2 सालनि 3 सालनि जो कोर्स करण खां पोइ दे आर इन अ पोज़ीशन के पे बैक विदिन 2 years। इन में ज़रूरी न आहे त तव्हां कैनेडा में ई जॉब कयो, त वर्ल्ड क्लास एक्सपोजर तव्हांखे जॾहिं मिलंदो आहे, वर्ल्ड क्लास एजुकेशन मिलंदी आहे, ऐं जॾहिं तव्हां मोटींदा हो पंहिंजे कंट्री में, जीअं इंडिया में घणो थिए थो त उन्हनि खे जॉब अपॉर्चुनिटी सुठियूं हूंदियूं आहिनि। ऐं जेके बि वेबसाइट्स आहिनि उहे तमामु लुक्रेटिव वेबसाइट ॾेखारनि था जेके प्राइवेटली फंडेड आहिनि। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि ऑलरेडी क्लियर करे चुका आहियूं त असां इहे सभु टोटली वॉलंटियरली बेस ते कयूं था। देयर इज़ नो मनी इनवॉल्व, देयर इज़ नो स्ट्रिंग अटैच्ड। इहो टोटली वॉलंटियरली प्रोग्राम आहे। ऐं पंहिंजी कोशिशि सिर्फ़ु इहा ई आहे त असांजा जेके ॿार आहिनि टैलेंटेड आहिनि, हिन में को शक कोन्हे, जॾहिं उन्हनि खे कंड्यूसिव इन्वायरमेंट मिलंदो आहे दे परफॉर्म। सो वी आर फर्म त असां ॿारनि जी हेल्प कंदासीं, दे विल बी सक्सेसफुल। ऐं हिन में वेबसाइट सां सर हिकिड़ी नोट कजो, जेकी बि वेबसाइट हुजे उहो www.cic.gc.ca खां सवाइ ॿाहिरि न हुजे। जेकी प्राइवेट कंपनीज़ आहिनि ज़ाहिर ईअं कनि थियूं, उन जीअं कैनेडियन गवर्नमेंट जी वेबसाइट आहे, बट दे आर नॉट। सो ओनली स्टार्टिंग विद www.cic Canada Immigration Center.gc Government of Canada.ca, उन खां पोइ जेके लिंक्स आहिनि उहो डिफाइन थियनि। हाणे हिन में क्वेश्चन ईंदो आहे त कॉलेज, यूनिवर्सिटी एंड सर्टिफिकेट ते मां न ॻाल्हाईंदो। सर्टिफिकेट डज़ नॉट गिव यू एन एज। जीअं इमिग्रेशन जा रस्ता खुलनि, तव्हांखे हुते वर्क परमिट न मिलंदो पोस्ट ग्रेजुएशन जो। पोस्ट ग्रेजुएशन जो वर्क परमिट सिर्फ़ु यूनिवर्सिटी और कॉलेज जी डिप्लोमा ऐं डिग्री ते मिलंदो, जेको मिनिमम 2 year बेस हूंदो। सर्टिफिकेट प्रोग्राम मोस्टली 1 year 1.5 year हूंदा आहिनि, ऐं जंहिं ते एलिजिबिलिटी फॉर दी इमिग्रेशन एंड पोस्ट ग्रेड वर्क परमिट जी इजाज़त न मिलंदी। सो विल फोकस ओनली यूनिवर्सिटी एंड कॉलेज। यूनिवर्सिटी जी फ़ी थोरी घणी हायर हूंदी आहे ऐं आईलेट्स जा स्कोर बि घणा हूंदा आहिनि, मिनिमम 7.5, पर कॉलेज में 6.5 ते एक्सेप्टेंस थींदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त कॉलेज जी फ़ी घटि आहे। उन ते वधीक मां रिसर्च कई आहे त कुझु हाणे जेके स्टूडेंट पहुता आहिनि, और सर उन पाकिस्तानी न आहिनि, ॿिया बि आहिनि, त कुझु यूनिवर्सिटीज़ जेके मां आइडेंटिफाई कयूं आहिनि, हिन में 5-6 ॿार हींअर पढ़नि था, 2 ॼणा हाणे पहुता आहिनि। उनजो फ़ीस स्ट्रक्चर एतिरो लो आहे त तक़रीबन अफोर्डेबली जे वेझो पहुची वेंदा आहियूं। उन में 4 यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि उहो आहिनि अटलांटिक कैनेडा में, जेको ईस्टर्न पार्ट ऑफ कैनेडा में 4 प्रोविंस आहिनि, नोवा स्कोशिया, न्यू ब्रंसविक, प्रिंस एडवर्ड आइलैंड एंड लेब्राडोर, न्यूफाउंडलैंड। इन में 4 यूनिवर्सिटी दे आर एक्सेप्टिंग इंटरनेशनल स्टूडेंट्स, ऐं हुते 50% ताईं इंटरनेशनल स्टूडेंट पढ़ंदा आहिनि, जंहिंमें वॾी तादाद इंडिया जी आहे। ॿिए नंबर ते नेपाल, बांग्लादेश थोरो घणो, ऐं पंहिंजो ईरान जी इंजीनियरिंग सां रिलेटेड जेके प्रोग्राम आहिनि, हिन में तमामु वॾी तादाद में ईरानी स्टूडेंट आया आहिनि हींअर। ऐं कॉलेज में फ़ाइदो इहो आहे त हिन जी फ़ी स्ट्रक्चर तमामु लो आहे, ऐं हुन में 4 इंटेक थींदा आहिनि, साल में 4 दफ़ा इंटेक थींदो आहे, त फ्लैक्सिबिलिटी आहे। वेयर यूनिवर्सिटी में सिर्फ़ु हिकिड़ी इंटेक थींदी आहे, जेकी सेप्टेंबर इंटेक आहे,
ऐं तव्हांखे तयारी करणी पवंदी आहे दिसंबर में, फेबररी में अप्लाई कंदा, मई में एक्सेप्टेंस थींदी आहे। पर एंट्री जे लाइ जेके होशियारु स्टूडेंट्स उहो वेट न कंदा आहिनि, उहो कॉलेज में एडमिशन वठंदा आहिनि, लो फीस में, लो रिक्वायरमेंट में, कैनेडा एंटर थियण खां पोइ देन दे अप्लाई फॉर द चेंज ऑफ प्लान। इहो बि हाणे लर्न असां कयोसीं त दिस इज़ अनदर वे टू क्विकली एंटर, टेकिंग द एडवांटेज एंड देन चेंज द प्रोग्राम। ॿी ॻाल्हि त इन में घणो क्वेश्चन आयो आहे त कहिड़ी यूनिवर्सिटी या कॉलेज ऐं कहिड़ा कोर्सेस आहिनि। कोर्सेस सिलेक्शन इज़ वेरी इंपॉर्टेंट, उन ते बेस थो करे त तव्हांजो फ्यूचर कैनेडा में छा थींदो। तव्हांखे छो त 2 सालनि जी स्टडी खां पोइ ओपन वर्क परमिट मिलंदो आहे, जंहिंखे चवंदा आहिनि PGWP, पोस्ट ग्रेड वर्क परमिट। ऐं हुन में जेकॾहिं तव्हांखे प्रॉपर जॉब ऑफर न थिए त देयर इज़ समथिंग अलार्मिंग। सो वाई नॉट pick a course where you can get the job right during the final years or right after the graduation. मूं लिस्ट ठाहे छॾी आहे ऐं अञा हुन ते वर्क कयूं था, रिसर्च कयूं था त कहिड़ा कहिड़ा ॿिया कोर्सेस आहिनि। ऐं हुन में जेके स्टूडेंट खे रिसर्च करणी पवंदी, कॉलेज में वञी करे प्रोग्राम खे डिफाइन ॾिसी करे उन में प्री रेक्विजिट्स जेके ॾिसणियूं आहिनि, तव्हांजा हाई स्कूल जा कोर्सेस, माना हाई स्कूल सां मुराद आहे HSC या A लेवल, घणा तव्हांजे कहिड़ा कोर्सेस सिलेक्ट कया आहिनि और उन जी मार्कूं घणियूं आहिनि। इंट्रस्टिंगली हाणे कुझु यूनिवर्सिटीज़ एंट्रेंस स्कॉलरशिप ऑफर करनि थियूं, $5,000 एंट्रेंस स्कॉलरशिप। जेकॾहिं फ़ी टोटल 9 या 11,000 आहे त $5,000 तव्हांजे मिली वेंदा आहिनि। उन में घणी परसेंटेज हाई स्कूल जी हुजे या A लेवल जी हुजे उहो वेरी थी करे। मोस्टली जेके स्टूडेंट ओवर 75% एवरेज स्कोर आहे उन्हनि खे इहा स्कॉलरशिप मिलंदी आहे। एंड प्राइवेट स्कॉलरशिप्स बि आहिनि, पर उहो हाई स्कोरर जे लाइ आहिनि। इन खां पोइ कॉलेज में अञा मूंखे अंदाज़ो न आहे, मूंखे त हाणे रिसर्च करणी आहे त कहिड़ा कॉलेज जी एंट्रेंस स्कॉलरशिप अञा ॾींदा आहिनि। पर अफोर्डेबिलिटी जे हिसाब सां असां ॻाल्हायूं था त इन करे डॉलर जी ॻाल्हि थी हले। उन में ॿी ॻाल्हि आहे त जेके स्टूडेंट्स आहिनि मोस्टली उन्हनि खे 20 आवर पर वीक वर्क परमिट मिलंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि बिफोर आई फॉरगेट, उन में जेके सीनियर स्टूडेंट्स आहिनि, जेके जिन्हनि जो लास्ट स्कूलिंग 7 ईयर खां बियॉन्ड आहे, दे विल नॉट बी कंसिडर्ड एज अ रेगुलर स्टूडेंट। उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे त हू प्रूफ करनि त ही एकेडमिक एनहेंसमेंट फॉर देयर प्रोफेशनल प्रोग्रेस जे लाइ ज़रूरी आहे। ऐं हिन में बेस्ट तरीक़ो हूंदो आहे जिथे तव्हां कमु था कयो, जीअं ऑर्गेनाइज़ेशन में, हू तव्हांखे हिकिड़े स्पॉन्सरशिप लेटर इशू करे जंहिंमें ही डिफाइन थियल हुजे ऐं देन यू स्टेट योर प्लान। कॉलेज ते अचूं था त कॉलेज खे मां इन करे प्रेफर कयां थो, इट गिव्स क्विक एंट्री इन कैनेडा अंडर स्टूडेंट परमिट एंड देन यू कैन स्विच द प्रोग्राम इफ यू लाइक। उन में एडमिशन जा जेके प्रोसेस आहिनि उहो 4 सेशन में थींदा आहिनि, कहिड़े बि महिल तव्हां एंटर थी सघो था। त हिन में स्प्रिंग, फॉल, विंटर, इहे 3 सेशन त तक़रीबन हर एक में आहिनि। तव्हां वटि अपॉर्चुनिटी हुई कहिड़े में बि अप्लाई करे सघो था। जीअं यूनिवर्सिटी जे लाइ हिन साल न थियो त पोइ देन यू हैव टू वेट फॉर नेक्स्ट ईयर। SDS प्रोग्राम बेसिकली इट इज़ नॉट दैट मच इम्पोर्टेंट। असां ॿुधंदासीं त SDS प्रोग्राम में स्टूडेंट डायरेक्ट स्ट्रीम जेको ट्रूडो गवर्नमेंट जो हुयो, त हिन में पाकिस्तान इंक्लूड आहे, हिन में इंडिया न आहे, ओ सॉरी बांग्लादेश न आहे। उहो मूंखे पुछनि पिया, मां हाई रिसेंटली आई वॉज इन बांग्लादेश, त उहो हिन में न आहे ऐं ॿिया इलाही खोड़ सारा कंट्री हिन में न आहिनि। पर हुन जो को बेनिफिट मूंखे नज़र न आयो आहे त जेके माण्हू नॉन SDS रेगुलर स्टूडेंट जे तौर सां डायरेक्ट कॉलेज या यूनिवर्सिटी खे अप्लाई था करनि, उन्हनि जी कंसिडरेशन बि सेम हूंदी आहे। हिनखे इहा लिमिटेशन न हूंदी आहे त तव्हां $10,000 जमा करायो ऐं फुल ईयर 1 ईयर जी फ़ी पे कयो। हाणे हिकु अहिड़ो स्टूडेंट पहुतो आहे, कराची जो आहे, एंड ही पेड ओनली 1 सेमेस्टर फ़ी, ऐं हू आहे अंटेरियो जो कॉलेज आहे, विंडसर यूनिवर्सिटी में। तो वेदर यू अप्लाई थ्रू SDS प्रोग्राम, तव्हां वेबसाइट ते वेंदो त खोड़ सारी इंफॉर्मेशन आहिनि हुते। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि रखिजो, हिते फ्रॉड ॾाढो थो हले। त जेके प्राइवेट लर्निंग सेंटर्स आहिनि उहो फॉर प्रॉफिट खोलिया आहिनि कॉलेज जी, त हुन में घणो फ्रॉड थो हले। उहो तव्हांखे एडमिशन बि ॾेई छॾींदा आहिनि, फ़ी बि वठी छॾींदा आहिनि, पर तव्हांखे वीज़ा या स्टूडेंट परमिट इशू न थींदो आहे। सो बी केयरफुल, ओनली प्रोविंशियल फंडेड कॉलेज और यूनिवर्सिटी, नथिंग एल्स। ॿियनि जे लाइ चाइनीज़ ऐं कोरियन जे लाइ उन जो डिफरेंट आहे स्टेटस,
उन्हनि खे प्राइवेट लर्निंग सेंटर में एडमिशन खां पोइ बि उन्हनि खे वीज़ा मिली वेंदी आहे, पर असांजे स्टूडेंट खे न मिलंदी आहे। बाक़ी जेकी इंफॉर्मेशन आहिनि उहो तव्हांखे वेबसाइट ते बि मिलंदी हर कॉलेज जे प्रोग्राम ॾिसण खां पोइ। के असांजे स्टूडेंट में घणो भउ हूंदो आहे आईलेट्स जो। पाण यकीन कयो इहो सिर्फ़ु भउ आहे तव्हांजो। एवरेज हाई स्कूल ग्रेजुएट हींअर 6.5 बैंड खणे थो। इहो मां गारंटी थो कयां त 6 बैंड अची वेंदो हुननि जो। ऐं यूनिवर्सिटी जेके ग्रेजुएट्स आहिनि उहो पाण खे अंडर एस्टिमेट कंदा आहिनि। फॉर गॉड सेक डोंट अंडर एस्टिमेट योर सेल्फ। त तव्हांजी पहिरीं जेकॾहिं अनप्रिपेयर्ड बि वेंदव त 6 to 6.5 तव्हांजो अची वेंदो। त 7.5 इज़ नॉट अ बिग डील। इन में ॿ शयूं इंपॉर्टेंट आहिनि जॾहिं तव्हां एडमिशन प्रोसेस ऐं वीज़ा प्रोसेस। हिन में लेटर ऑफ इंट्रस्ट या लेटर ऑफ इंटेंट जेको लिखंदा हुन में 5 सेक्शन हूंदा आहिनि। तव्हांखे 1000 वर्ड में एक्सप्लेन करिणो आहे त वाई हू यू आर, वाई यू पिकिंग दिस कोर्स, वाई इन कैनेडा, what are your prospects and what you're going to do when you come back। त ये 5 सेक्शन जे जा एग्जाम्पल पिया आहिनि। हिन में हिकिड़ी प्रॉब्लम थिए थी त असांजा स्टूडेंट कॉपी पेस्ट कंदा आहिनि, प्लेजरिज़म में अची वेंदा आहिनि, उनजी वीज़ा रिजेक्ट थी वेंदी आहे। सो डोंट डू द प्लेजरिज़म, डोंट कॉपी पेस्ट। ऐं के माण्हू सां ॿिए माण्हू खे न चओ त लिखी ॾिएसि तव्हांखे, जीअं कंसल्टेंट कंदा आहिनि उहो तव्हांखे लिखी ॾींदा आहिनि। नो, यू राइट योर सेल्फ। उहो जेको इमिग्रेशन ऑफिसर वेठो आहे तव्हांजी राइटिंग खे ॾिसी सुञाणींदो त हीअ तव्हां स्टूडेंट जो लिखियलु आहे या मूं जहिड़े माण्हू जो लिखियलु आहे। ईज़िली रिकग्नाइज़। उनजो धंधो इहो आहे, उनजो कमु इहो आहे त प्लीज़ रीराइट। ऐं जेकॾहिं ऑनलाइन प्रोफाइल भरो था उन में बि तव्हां हिकिड़ो अटैम्प्ट कयो, 2 अटैम्प्ट कयो, 3 अटैम्प्ट कयो, पर राइट योर सेल्फ। उनमें थोरी घणी फ्रेज़िक मिस्टेक थींदी, यू डोंट हैव टू वरी अबाउट दैट। ऐं ॿियो जेको लेटर ऑफ इंट्रस्ट हूंदो जॾहिं तव्हांजी एडमिशन अची वेंदी आहे त उहो लेटर इशू करे छॾींदा आहिनि। देन यू अप्लाई फॉर द स्टूडेंट परमिट। देन अगेन तव्हांखे हुते लिखिणो आहे त इहो मां छो कैनेडा अचणु चाहियां थो। यानी की तव्हांखे हिकिड़ी शइ डिफाइन करणी आहे। हिकिड़े पासे कैनेडियन गवर्नमेंट चए थी त स्टूडेंट स्टडी एंड स्टे। हिन खे नोट करे छॾियो, जस्ट टाइप स्टडी एंड स्टे टाइप कंदो इन कैनेडा ऐं जी खोड़ सारी इंफॉर्मेशन तव्हांखे मिलंदी। जी आई डोंट हैव टू एक्सप्लेन इट। ऐं हिन में 4 जेके अटलांटिक प्रोविंस जी ॻाल्हि कई आहे उहो स्पेशली फोकस था करनि त स्टूडेंट ग्रेजुएशन खां पोइ स्टे करनि असां वटि। उहो हिन में हिकिड़ो कॉलेज आहे माउंट सेंट विंसेंट कॉलेज, हुन बाक़ाइदा हिकिड़ो डिपार्टमेंट क़ाइमु करे छॾियो आहे त डोंट लेट द स्टूडेंट गो बैक। उहो तव्हांजी हेल्प कंदा आहिनि, असिस्ट कंदा आहिनि तव्हांजी स्टे करण जे लाइ। पर इमिग्रेशन ऑफिसर जॾहिं तव्हांजी वीज़ा प्रोसेसिंग कंदो आहे त हुन में उहो ॾिसंदो आहे त तव्हांजा प्लान छा आहिनि। If you anywhere mention that you want to stay, it's gone. Visa process न इशू थींदी। हुन लेटर में तव्हांखे LOI जेको स्टडी परमिट में हुते किथे बि डिफाइन न आहे करिणो। ऐं जेकॾहिं इंटरव्यू थिए थो उन में बि डिफाइन न आहे करिणो त तव्हां जेको इंटेंशन आहे वापसि न अचण जो। यू हैव टू गिव अ क्लियर कट प्रॉस्पेक्ट। हुन में असां स्टूडेंट खे गाइडेंस बि ॾींदा आहियूं। जेके एग्ज़िस्टिंग स्टूडेंट आहिनि उनजी हेल्प बि वठाए ॾींदा आहियूं त छा लिखिणो आहे, फाइनल फ्रेज़ तव्हांखे छा ॿुधाइणो आहे, तव्हांजा कहिड़ा प्रॉस्पेक्ट आहिनि, हुन थोरी घणी स्टडी करे वञो ऐं पोइ हुनखे हुन में फ्रेज़ कयोसि पाण खे। त हिन ॿिन्हिनि शयुनि में जेके स्टूडेंट हिन मामले में क्रॉस करे वेंदा पर होॾे वेंदा पोइ इंशाल्लाह तव्हांजी हेल्प ज़रूरु कंदासीं ऐं तव्हांखे हेल्प मिलंदी। त इन में कुझु शयूं जेके लिखियल आहिनि इहे प्रेज़ेंटेशन हिते पई हूंदी, डॉक्टर शाहिद वटि बि आहे ऐं जेकॾहिं ज़रूरत पए त कंहिंसां बि असांखे कॉल करे पुछी सघो था। एवरेज कॉलेज फ़ी जेके आहे न, हींअर कुझु कॉलेज जेके रिमोट एरियाज़ में आहिनि उनजी तमामु फ़ी लो आहे, पर हुन में हिकिड़ो डिसएडवांटेज इहो आहे त हुते जॉब क्विक न मिलंदी आहे। पर जेके मॉडरेट आहिनि कुझु टाउन्स आहिनि, सिटीज़ आहिनि, टोरंटो जी ॻाल्हि नथो कयां, टोरंटो में त खोड़ सारी जॉब्स आहिनि, पर ॿियनि टाउन्स में बि जॉब आहे पर घटि आहे। त उते सिर्फ़ु हिकिड़ो चैलेंज इहो हूंदो त ड्यूरिंग स्टडी तव्हांखे वधीक आवर्स कमु करणा आहिनि त उते थोरी डिफ़िकल्टी थींदी। पर जेकॾहिं तव्हां असां सां कंसल्ट कंदो तव्हांखे असां ॿुधाईंदासीं हुते छा डिफ़िकल्टीज़ आहिनि। फी स्ट्रक्चर जेको आहे एवरेज 10,000 कैलकुलेट कयो ऐं गवर्नमेंट कैनेडा जे जेके 1 पर्सन लिविंग एक्सपेंस ऑफिशियल आहे 10,000। अॻे हूंदो 8,000, नाउ इट इज़ 10,000। सो मेक श्योर यू हैव approximately 20,000 equivalent in your account or your parents account या तव्हांजे ग्रैंड पेरेंट्स जे अकाउंट में। चाचो मामो हिन जे अकाउंट में न हुजनि, वी डोंट नीड इट।
तव्हांजे अकाउंट में हुजनि, पेरेंट्स जे अकाउंट या ग्रैंड पेरेंट्स जे अकाउंट में हुजनि बिफोर यू अप्लाई फॉर दी स्टूडेंट परमिट। इन ते वरी ॻाल्हि थींदी ऐं जेके क्वालिफिकेशन फॉर स्कॉलरशिप ते बि ॻाल्हि थींदी, पर फर्स्ट यू हैव टू डू द रिसर्च। बाबा कहिड़ो प्रोग्राम करिणो आहे, हिन में प्री रेक्विजिट कहिड़ी आहे, मां प्री रेक्विजिट पूरी कयां थो नथो कयां। ऐं हिन में हिकिड़ी होपफुल ॻाल्हि ॿुधाए छॾियां, जेके उहे स्टूडेंट 89.5 खां मथे आहिनि उन्हनि खे स्कॉलरशिप मिलण जा चांसिस घणा थींदा आहिनि। बट वंस यू आर इन द हाउस, ॿाहिरि वेही करे ॻोल्हींदा त बाबा स्कॉलरशिप मिलंदी न मिलंदी, न, डोंट डू दैट। First you get in, first semester क्रैश कयो, you will get the scholarship. There are few scholarships available only for international student. जो domestic student के त मिलंदी आहे उहो नॉर्मल आहे, पर फुल ब्राइट स्कॉलरशिप भी मिलंदी आहे फॉरेन स्टूडेंट्स के, इंटरनेशनल स्टूडेंट्स के। उहा 90 खां पोइ मथे ऐं हाणे हिकिड़ी छोकिरी अप्लाई करे थी, शी वॉज ऑल्सो लाइक डिप्रेस्ड हुई, अलाए छा थींदो, अलाए मूंखे मिलंदी। मां चयो तूं क्वालिफाई थी करे फुल ब्राइट स्कॉलरशिप जे लाइ, अप्लाई इट। त हाणे हुन जो एक्सेप्टेंस ॿिनि चारि खां आई आहे एंड शी वॉज़ वेरी हैप्पी। अच्छा, छोकिरियुनि जो क्वेश्चन हूंदो आहे असां रहंदा हुआसीं किथे, खोड़ सारी रेजिडेंस हूंदी आहे जेके ग्रुपनि जी सूरत में हूंदी आहे, ऐं जॾहिं एडमिशन खां पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त केतिरा ग्रुप्स आहिनि जेके स्टूडेंट था, दे आर ऑलवेज लुकिंग फॉर समबडी टू शेयर द कास्ट। एवरेज कास्ट शेयरिंग में ईंदी आहे $300 शेयरिंग अकोमोडेशन में। ॿार मेल स्टूडेंट फीमेल स्टूडेंट ॿिन्हिनि जे लाइ ॿुधायां थो, ऐं हुन में वर्क सां कुझु कंपनसेट करे वेंदा आहिनि। हाणे तव्हां कंपेयर करो, जेके $10,000 फ़ी आहे, हिते सुठी यूनिवर्सिटी जी फ़ी बि तक़रीबन $4-5 त आहे। त थोरो तव्हांखे मेकअप करिणो अथव। हीअ पेरेंट्स जे लाइ आउं ॿुधायां थो, त वाई दे शुड थिंक अबाउट देयर किड्स। इहा लाइफ टाइम इन्वेस्टमेंट आहे। ऐं जेके असीं ॾिसूं था ॿियनि कंट्रीज़ जा जेके स्टूडेंट अचनि था, हू छा था कनि, त इहा पेरेंट्स खे मां इन करे रिक्वेस्ट कई त पेरेंट्स अचनि त उहे ॿुधनि, त दिस इज़ देयर इन्वेस्टमेंट फॉर फ्यूचर। बाक़ी स्टूडेंट 99.9% पे बैक करे छॾींदा आहिनि, इन भाॻो को निकिरी अचे त मां नथो चई सघां। स्टूडेंट जेके 20 आवर जी पर वीक इजाज़त हूंदी आहे ऐं नॉर्मल सैलरी हूंदी आहे $18 to $20 पर आवर। पर हाणे हिकिड़ो प्रपोज़ल आहे ऐं घणो करे नेक्स्ट ईंदो त बियॉन्ड कैंपस या आउटसाइड कैंपस तव्हांजी लिमिट ख़तमु थी वेंदी, ऐं जंहिंजी वॾी डिमांड हुई। जी ॿ रीज़न्स आहिनि, हिकिड़ा त स्टूडेंट जा डिमांड हुआ, ॿियो जेको वर्क फोर्स जी शॉर्टेज आहे उन करे। त इंशाअल्लाह ही जल्दी उमेदु आहे त ही 20 आवर पर वीक जी लिमिट ख़तमु थी वेंदी। देन स्टूडेंट्स विल बी फ्री टू वर्क एंड मेक अप देयर कॉस्ट। मूं वटि खोड़ सारे एग्जाम्पल्स आहिनि, स्टूडेंट्स दे जस्ट गेट द मनी फ्रॉम देयर पेरेंट्स। उहो ईंदा आहिनि, ऐं ख़ासि तौर सां इंडियन पंजाब में जेके छोकिरियूं आयूं आहिनि, उहो चए त असांजा पेरेंट्स सिर्फ़ु असांखे टिकट ऐं फ़ी भरे ॾींदा आहिनि, बाक़ी सभु असांखे पाण करिणो आहे, रहण जो ख़र्चु, अॻे फीस, नेक्स्ट सेमेस्टर जी फ़ी, नेक्स्ट सेमेस्टर जी। ऐं हुननि मूंखे ॿुधायो त घरनि में कमु करणु ईंदियूं आहिनि त ॿुधाईंदियूं आहिनि कीअं कंदा आहिनि। त जॉब त खोड़ सारा अवेलेबल आहिनि, ऐं हिन खे जेसि ताईं लॉ आहे त तव्हां स्टूडेंट 20 आवर पर वीक जी लिमिट क्रॉस न करे ऑफिशियली। हीअ जेके कोर्सिस आहिनि हिन ते आउं सम्झां थो ॻाल्हाइण जो थोरो टू मच इन एडवांस। फर्स्ट यू मेक अप योर माइंड एंड योर पेरेंट्स हू आर गोइंग टू इन्वेस्ट इन योर लाइफ। उन खां पोइ तव्हां पंहिंजी क्रेडेंशियल्स ॾिसो, ऐं इन खां अलावा तमामु खोड़ सारा कोर्सिस आहिनि जंहिंमें जॉब अपॉर्चुनिटी तमामु घणी आहे। ड्यूरिंग तव्हांजी स्टडी तव्हांखे ऑफर ॾींदा पार्ट टाइम। हिन में कोऑप प्रोग्राम इलाही स्टूडेंट खे ख़बर आहे, त कोऑप प्रोग्राम में तमामु 1 साल माना 3 साल जो डिप्लोमा त 1 साल विच में कोऑप थींदो आहे जेको पेड हूंदो आहे। उहो मतिलबु ईअं सम्झो त 99% तव्हां यू आर हायर्ड ऑलरेडी। त हुन में डिप्लोमा 4 साल में कंप्लीट थींदो आहे, पर यू नो दैट यू आर ऑलरेडी हायर्ड। त कोऑप न बि हुजे, पोइ 3 साल या 2 साल खां डिप्लोमे खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त यू विल बी गेटिंग अ जॉब एंड यू विल मेक मनी टू पे बैक। त हीअ कुझु आहिनि, इन में कुझु तव्हांखे शयूं नज़र ईंदियूं जेके पाकिस्तानी स्टूडेंट जे लाइ नयूं आहिनि, पर हिन जी तमामु वॾी डिमांड मौजूदु आहे। इवन एतिरी डिमांड वधी वई आहे त फर्स्ट टाइम इन हिस्ट्री ऑफ कैनेडा जेकी फेडरल गवर्नमेंट जी सर्विसिस में इमिग्रेंट्स खे हाणे एम्प्लॉयमेंट ॾियनि था। अॻे शर्त हुयो त फेडरल गवर्नमेंट जी एम्प्लॉयमेंट ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जी एम्प्लॉयमेंट जे लाइ सिटीज़न थियणु ज़रूरी आहे, जेको 4-5 साल खां पोइ मिलंदी आहे।
ऐं हिन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो थियो आहे त मुंहिंजो ब्रदर आहे उहो कैनेडियन आर्मी में आहे एंड ही इज़ इन चार्ज ऑफ रिक्रूटिंग सेंटर। उन मूंखे फ़ोन कयो चयो भाईजान हे खोले छॾियो आहे इमिग्रेंट जे तमामु इमिग्रेंट जे लाइ ओपन आहे नाउ दे कैन अप्लाई इन सर्विसिस। त हुन चयो त जेतिरा तव्हां माण्हू मोकिले त मां कराए ॾींदोमांइ। हुन चयो त एतिरी शॉर्टेज थी वई आहे फेडरल सॉरी हिन में सर्विसिस में मिलिट्री में नेवी में त हू हाणे इमिग्रेंट खे एक्सेप्ट था कनि। हीअ वॾी चेंज आई आहे जेकी कॾहिं बि हिस्ट्री में न थी आहे। ऐं $103 पर डे हू सभु पे कंदा आहिनि। हुनजी मिनिमम बेसिक एंट्रेंस फी जेकी रेन्यूमरेशन्स आहिनि $103 पर डे। मां सिर्फ़ु इन करे ॿुधायां थो त डिमांड एतिरी वधी वई आहे त हुननि पंहिंजा पुराणा कानून चेंज करे छॾिया आहिनि। इन में जेके फीमेल स्टूडेंट्स आहिनि उहो चाहींदियूं आहिनि अहिड़ा प्रोफेशन मिले जंहिंमें मेडिकल सां रिलेटेड आहिनि या मेडिकल जी स्टूडेंट्स आहिनि। इन में मेडिकल डायग्नोसिस सोनोग्राफी MRT ऐं इन में तमामु घणी चांसिस। हिन वक़्तु एतिरी पोजीशन ख़राबु थी वई आहे फिजियोथेरापिस्ट जेके RMT चवंदा आहिनि रजिस्टर्ड फिजियोथेरापिस्ट ऐं डायग्नोस्टिक मेडिकल सोनोग्राफी में त कुझु प्रोविंसिस देन एंड देयर स्टूडेंट खे हायर था करनि जीअं ग्रेजुएट था करनि। हिन वक़्तु छा थियो आहे त तक़रीबन 35% वर्कफोर्स अमेरिका हली वई आहे। हुननि वधीक पघारूं ॾिनियूं। कैनेडा में एक्यूट शॉर्टेज थी वई आहे सॼी मेडिकल फील्ड में। हिन में तव्हांजी हेल्प कंदा जेके माण्हू को क्वेश्चन हूंदो या कुझु पुछणु चाहींदा। कुझु टेक्नोलॉजी जेके आहिनि टोटली डिफरेंट नई आहिनि जीअं उहा आहे इंस्ट्रूमेंट मेकिंग में मेरीन ट्रांसपोर्टेशन एंड मेरीन बायोलॉजी खां सवाइ हिकिड़ी आहे मेरीन इंजीनियरिंग जंहिंमें सिविल ऐं मैकेनिकल इंजीनियर अची सघंदा आहिनि। ऐं हू आहे हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि आख़िर में ॿुधाइणु चाहींदो त उहा आहे पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम। हाणे घणा जेके हिते स्टूडेंट वेठा आहिनि मोस्टली आई थिंक दे आर अंडर ग्रेजुएट एम आई राइट अंडर ग्रेजुएट न सभु या ग्रेजुएट करे विया हो? अच्छा जेकॾहिं अंडर ग्रेड आहिनि उन्हनि जे लाइ त ॿी ॻाल्हि जेके ग्रेजुएट करे विया आहिनि ऐं 1-2 साल थी विया आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी धार अपॉर्चुनिटी आहे। उहो जेकॾहिं इंट्रस्टेड हूंदा मां ॿुधाईंदुमि। हुन में फंडिंग जो जेको आहे वॾो इशू तव्हांजो सॉल्व थी वेंदो बट यू हैव टू बी वेरी सिलेक्टिव। त जेके बि पोस्ट ग्रेड जा स्टूडेंट आहिनि जेके MS करणु चाहिनि था या PhD करणु चाहिनि था उन जे लाइ तमामु सुठी आई हैव टू मेक सम चेंजिस इन माई प्रेज़ेंटेशन टू इंक्लूड दोज़। ऐं ही जेके प्रोविंसिस आहिनि कैनेडा जो मेनली 3 हिसे में डिवाइडेड आहे। ईस्टर्न कैनेडा ऑन्टेरियो जेको सेंट्रल आहे ऑन्टेरियो सां गॾु आहे क्यूबेक जेको फ्रेंच प्रोविंस आहे ऐं वेस्टर्न कैनेडा। त घणी अपॉर्चुनिटी जेकी सुठी अपॉर्चुनिटीज़ आहिनि लो फी स्ट्रक्चर आहे हू आहे ईस्टर्न कैनेडा में। ही जेकी लिस्ट आहे ऑन्टेरियो में तमामु घणी फ़ी मथे आहे पर ॿ यूनिवर्सिटी अहिड़ियूं आहिनि जंहिंजी फ़ी स्ट्रक्चर तमामु लो आहे। हिकिड़ो आहे लेक हेड इन थंडर बे ऐं ॿियो आहे इहो विंज़र यूनिवर्सिटी ऑफ विंज़र। इन्हनि ॿिन्हिनि जी फ़ी तमामु घटि आहे। जेके बि स्टूडेंट इंट्रस्टेड आहिनि इन्हनि ॿिन्हिनि यूनिवर्सिटी में वञी करे हिते खोड़ सारा पाकिस्तानी हाणे पहुची विया आहिनि। 3-4 वीक में मां हिकिड़ो पोस्ट ग्रेड जो MS वारे खे मां छॾे आयो हुउमि त हुनजी फ़ी टोटल 11,000 हुई ऐं हुन में हुनखे फंडिंग मिली वई आहे त उहो तक़रीबन अधु पैसो हुनखे ॾियणो आहे। बाक़ी जेकी यूनिवर्सिटी तव्हां ॾिसो था त तव्हां वॾी यूनिवर्सिटी ते स्टूडेंट ॾिसी करे दिलि हारिजी वेंदा आहिनि। अड़े एतिरी फ़ी आहे हुनजा माउ पीउ बि दिलि हारे छॾींदा आहिनि यार हे फ़ी त एतिरी असां त अफोर्ड नथा करे सघूं। सो डोंट लुक इन दिस गो फॉर दिस ईस्टर्न कैनेडा जी ही यूनिवर्सिटीज़ ऐं कुझु वेस्टर्न कैनेडा जेको वरी क्वेश्चन हुजे तव्हां पुछी वठो त असां ॿुधाए छॾींदासीं की उहा कंटिन्यूसली मुंहिंजी रिसर्च हले थी सो दैट आई कैन हेल्प माई पीपल ऑफ लैंड। हे जेको आहे न ऑलरेडी मां ॿुधाए छॾियो आहे त अटलांटिक कैनेडा जेके ईस्टर्न प्रोविंस आहिनि 4 उन्हनि जो इनिशिएटिव आहे स्टडी एंड स्टे पर नाउ इट इज़ गोइंग टू बी रेप्लिकेटेड बाय अदर प्रोविंसिस। राइट नाउ स्टडी एंड स्टे इज़ द फोकस ऑफ अटलांटिक कैनेडा। ईस्टर्न प्रोविंसिस जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जो फोकस आहे। तव्हां महिरबानी करे सिर्फ़ु स्टडी एंड स्टे इन कैनेडा लाइ टाइप कंदो तव्हांखे इंफॉर्मेशन सॼी मिली वेंदी। ऐं अटलांटिक कैनेडा जा जेके कॉलेजिस आहिनि उनजी इंफॉर्मेशन आहे पर तव्हां ईअं बि सर्च कंदव त मां इहा चवंदव त असां लिस्ट तव्हांखे मोकिले छॾींदासीं।
स्कॉलरशिप जा ऑलरेडी मां डिस्कस करे चुको आहियां त स्कॉलरशिप आहिनि अवेलेबल, पर जेके स्टूडेंट्स हाई अचीवर्स आहिनि उन्हनि जे लाइ फेवरेबल आहे। ऐं कुझु यूनिवर्सिटीज़ जेके एंट्रेंस स्कॉलरशिप ॾियनि थियूं 5000 जो। ऐं कॉलेज जी अञा मूंखे रिसर्च करणी आहे त कहिड़ा कॉलेज घणी फ़ी ऐं माना स्कॉलरशिप ॾींदा एडमिशन ते। इहे कुझु स्कॉलरशिप्स आहिनि जेके सिर्फ़ु इंटरनेशनल स्टूडेंट्स जे लाइ आहिनि। उन में उते अचण खां पोइ तव्हां अप्लाई करे सघो फस्ट सेमेस्टर में एंट्री थियण खां पोइ। PGWP पोस्ट ग्रेड वर्क परमिट जेको हर माण्हू खे मिलंदो आहे, हर स्टूडेंट खे मिलंदो आहे। इन में इन जी रिक्वायरमेंट जेकी रिस्ट्रिक्शंस आहिनि उन्हनि खे वायलेट न आहे करिणो ड्यूरिंग स्टडी, अदरवाइज़ PGWP न मिलंदो। खोड़ सारा केस असां वटि आया आहिनि जेके स्टूडेंट परेशान थिया, उन्हनि खे पोस्ट ग्रेड वर्क परमिट इशू न थियो आहे फेडरल गवर्नमेंट जे करे उन्हनि खे डिपोर्टेशन जो ख़तरो हुयो। त मां स्टूडेंट खे इहा ई चवंदो त का बि वायलेशन न कजो ड्यूरिंग PGWP। इन में खोड़ सारनि जा स्टूडेंट एक्सपायर्ड हुआ, वीज़ा एक्सपायर्ड हुई। हाणे इहा जॉब बि सर्च स्किल आहे, हिन ते त बाद में ॻाल्हाए सघूं था। त मां छो त बिज़नेस में आहियां, इंटरव्यू बि थींदा आहिनि असां वटि, असां हायरिंग बि कंदा आहियूं। ऐं असां छा ॾिसंदा आहियूं कैंडिडेट्स में, हिते खोड़ सारो नओं सब्जेक्ट आहे। ऐं हिन में पावर प्रेज़ेंटेशन ऐं हुन खां पोइ मथे हूंदी आहे पावर प्रेज़ेंटेशन, हाउ डू यू प्रेज़ेंट। उन ते बाद में ॻाल्हाए सघूं था जेके ग्रेजुएशन करे वेंदा आहिनि। पर इट्स ए वेरी इंट्रस्टिंग सब्जेक्ट, हाउ यू प्रेज़ेंट योर सेल्फ। द मोमेंट यू एंटर इन द इंटरव्यू रूम फेस टू फेस, you have only 30 seconds or 10 seconds to sell yourself, otherwise you are done deal। तव्हांखे पंहिंजी जेकी बि फील्ड तव्हां पिक था कयो, तव्हां चाहींदा हो त मूंखे ख़बर पए त फ्यूचर में मुंहिंजी जॉब अपॉर्चुनिटीज़ मार्केट कीअं आहे। अॻे चवंदा असांजे ॿार जी मर्ज़ी आहे जीअं ॾाढे वञे। नाउ यू हैव टू डू रिसर्च वेयर ही इज़ गोइंग टू। और स्टूडेंट खे बि ॾिसणो त मां किथे बीहंदुमि, किथे लैंड कंदुमि, मुंहिंजी अपॉर्चुनिटीज़ घणी रहिजी वञनि। सो डू योर रिसर्च बिफोर यू फाइनलाइज़ पंहिंजा सब्जेक्ट। हिन में तव्हांजे इहे जेके मोस्टली रैंड स्टेट IT जॉब जे लाइ त घणी IT जॉब कहिड़ी फील्ड में अवेलेबल आहिनि मार्केट में। ऐं इंडीड, वर्कॉपोलिस, ज़िपरक्रूटर, टैलेंट एग, इहे आहिनि जेके तव्हां रिसर्च करे सघो था। तव्हां जेकी ग्रेजुएशन कयो था उन जी एप्लीकेशन छा आहे ऐं घणी रिक्वायरमेंट आहे। ऐं हीअ जेके हिन में लिस्ट आहे जेके मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि जिथे अपॉर्चुनिटीज़ अचनि थियूं। इन में असां सां खोड़ सारा दोस्त आहिनि जेके ऑलरेडी इन प्लेस असां हिक ॿिए जी हेल्प कंदा आहियूं, रेफर कंदा आहियूं। त हीअ इशू बाद में ईंदो जॾहिं तव्हां ग्रेजुएट करे ईंदो, त तव्हांजे लाइ अपॉर्चुनिटीज़ खोड़ सारियूं हूंदियूं ऐं हेल्प बि तमामु घणी हूंदी। ऐं तव्हांखे ॿुधायां थो हिन दफ़ा असांजा जेके डायस्पोरा, सिंधी डायस्पोरा, दे आर डिटरमिन्ड एंड रेडी टू हेल्प आउट ईच अदर। इहा उहा ई लिस्ट आहे जेके कोर्सिस हाई डिमांड में आहिनि। एनी क्वेश्चन? आपका क्वेश्चन आहे त जीअं को स्टूडेंट आहे उहो पोस्ट ग्रेजुएट आहे ऑलरेडी ऐं उहो PhD करणु वञे थो ऐं PhD जे लाइ हुनखे सुपरवाइज़र नथो मिले, छो जो PhD लाइ तमामु घटि हूंदियूं आहिनि सीट्स। सो जेकॾहिं हू डिप्लोमा जे तरीक़े सां वञणु चाहे, डिप्लोमा करे पोइ उते स्टे करे वरी पोस्ट ग्रेजुएशन करे सघे थो, थोरो काइंडली गाइड कजो। त पोस्ट ग्रेड अपॉर्चुनिटीज़ खोड़ सारियूं आहिनि जिते मां रिसर्च कयांदो आहियां। ऐं तव्हांजी ॻाल्हि जेकी आहे त उहो जॾहिं तव्हां लिखंदा PhD स्टूडेंट जेके आहिनि या MS जा जेके आहिनि पोस्ट ग्रेड स्टूडेंट्स, खोड़ सारी अपॉर्चुनिटीज़ आहिनि। पहिरीं ॻाल्हि त इहा सम्झो। ऐं हुन में डिपेंड थो करे एक्सेप्टेंस, and that acceptance is mostly given by the professor or program in charge। उहो तव्हांजी क्रेडेंशियल तव्हां लिखंदा हो उन वेबसाइट में, जॾहिं बि वञनि त यूनिवर्सिटी जी इंटरनेशनल स्टूडेंट वेबसाइट ते वञनि ऐं कोर्स सिलेक्शन खां पोइ देन यू राइट इन ईमेल, उते तव्हांखे जवाबु ईंदो ऐं हुन में क्रेडेंशियल तव्हां लोड कंदव। देन उहो प्रोफेसर जेको प्रोग्राम इंचार्ज आहे, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, जे कैनेडा में जेके बि पोस्ट ग्रेड प्रोग्राम आहिनि मोस्टली दे आर RBs, मीन्स रिसर्च बेस में बाय लॉ प्रोफेसर खे जेकी फंडिंग मिलंदी आहे हुन में पार्टिसिपेंट जेतिरा बि स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे पे करिणो आहे।
The minimum 5,000 guaranteed are. The हुनखे जेको student interested are, he should explore the he RB program है या नहीं, class based program है. RB program है, that means it's a good news for him that he is gonna make a good amount of money. I have an experience. One student got $18,000, 100% covered. इहो बि possibility आहे, पर minimum 5,000 तक़रीबन हर student खे मिलिया आहिनि. ऐं हिन में गैप तमामु घणो न थियणु खपे. लास्ट स्कूलिंग ईयर खां वधीक जीअं 7 साल खां पोइ एक्सेप्टेंस जा चांसिस घटिजी वेंदा आहिनि जेसि ताईं जेकी कंपनी आहे या ऑर्गेनाइजेशन आहे उहे स्पॉन्सर न करे फॉर एकेडमिक एंड प्रोफेशनल एनहेंसमेंट. आंसर ॾेई छॾियो आहे तव्हांखे. एनी अदर क्वेश्चन? मक़सदु इहो साईं त जेकॾहिं सपोज़ सुपरवाइज़र हिन साल नथो मिले, ट्राई कयूं था मे बी नेक्स्ट ईयर, त इन बिटवीन जेको आहे सो डिप्लोमा बेस कंहिं ॿी फील्ड जो करे सघिजे थो. असांजा जेके इंडियन स्टूडेंट्स आहिनि हिन मामले में ॾाढा होशियार आहिनि. दैट्स एक्ज़ैक्टली वर दे आर डूइंग. उहो कैनेडा में गिरण जे लाइ डिप्लोमा कोर्स वठंदा आहिनि हिन जो कॉलेज जो. फ़ी स्ट्रक्चर घटि आहे, 1 सेमेस्टर जी फ़ी करणी आहे. अंदरि अचण खां पोइ उहो प्रोग्राम चेंज में डिफरेंट यूनिवर्सिटी खे अप्लाई कंदा आहिनि. जितां एक्सेप्टेंस थी वेंदी आहे देन दे जस्ट सिंपली इन्फॉर्म इमिग्रेशन कैनेडा that they have changed the program. इहो बिल्कुलु पॉसिबल आहे त उहो एंटर थियण खां पोइ कंहिं बि प्रोग्राम सां एंटर थी वञनि. ऐं तव्हां हैरान थींदव त इंडियन स्टूडेंट एंटर थियनि था PSW प्रोग्राम में, पर्सनल सपोर्ट वर्कर. ऐं बेसिकली उहो इंजीनियर आहे, पर ही यूज़्ड personal support worker is only 2 years with a very low marks requirement. So use kandan he technique. Hello sir, assalamu alaikum. Sir, as I have read O and A levels and have secured good marks in English language subject, so will I be exempt from giving IELTS? And second question is, as I am also doing ACCA, so what is the scope of ACCA in Canada? Thank you. जो भी आपकी पोजीशन है, जेका भी तव्हांजी पोजीशन है, मतलब तव्हां केतिरा बि होशियार हुजो, कनाडा में दाख़िला इमिग्रेशन लाइ IELTS इज़ मस्ट, नो एग्ज़म्पशन. सिर्फ़ हिन एक्सेप्शन उन्हनि खे आहे जिन्हनि जी मीन ऑफ एजुकेशन इज़ इंग्लिश थ्रू आउट द पीरियड, दे आर एग्ज़ेम्प्टेड बाय IELTS. पर देन फॉर स्टूडेंट परमिट यू स्टिल नीड IELTS. बट एडमिशन जे लाइ उहो रिक्वायरमेंट उते लिखियलु हूंदो आहे वेबसाइट ते, इंटरनेशनल स्टूडेंट जी विंडो ते, यू आर एग्ज़ेम्प्टेड और नॉट. उन में घणा पाकिस्तानी यूनिवर्सिटी जा नाला बि आहिनि, कुझु यूनिवर्सिटी वारा ऐड करे छॾिया आहिनि त दे आर एग्ज़ेम्प्टेड. And sir, what is the scope of ACCA in Canada? तमामु घणी हुन में ज़रूरत आहे. जेकॾहिं को बि हिन फील्ड में माण्हू हुजे त इलाही जॉब्स आहिनि, इलाही प्राइवेट कमु आहे जेको मिले थो पियो माण्हुनि खे, छो जो हर माण्हूअ जो हर फैमिली जो वास्तो आहे. अच्छा सुमरा साहिबु, तव्हांजो शायदि हिकिड़े सेकेंड पार्ट जेको क्वेश्चन जो रहिजी वियो त ॿार खे ग्रेजुएशन लाइ अचणु घुरिजे या पोस्ट ग्रेजुएशन लाइ अचणु घुरिजे. इट्स वेरी सिंपल. त ॿार जेकॾहिं ग्रेजुएशन लाइ ईंदो, 4 साल पढ़ंदो, वरी पोस्ट ग्रेजुएशन कंदो, 6 साल पढ़ंदो, त हुनजो ख़र्चु ज़ाहिर आहे वधी वेंदो. इन करे घणियूं फैमिलीज़ प्रिफर कंदियूं आहिनि त ॿार ग्रेजुएशन हिते करे, पोस्ट ग्रेजुएशन हुते करे. पर इट्स अगेन डिपेंड तव्हांजी फैमिली, तव्हांजे सर्कमस्टेंसिस या सभिनी कंहिं माण्हूअ जे सर्कमस्टेंसिस ते. हिकिड़ो मिसाल ईअं शेयर कयां त हिकिड़ो ॿारु आयो नंढो जेको पहिरीं फ़ी सिर्फ़ु फादर खां वठी उते पहुतो, पर उनखां पोइ हुनखे ज़रूरत ई न पई ॿिया पैसा पीउ खां घुराइण जी, छो जो ब्रिलियंट ॿारु हो. हुन पंहिंजी मास्टर्स बि जेका आहे 2 सालनि जी 1 साल में कई. ऐं वैन ही कंप्लीट he got the job, he got the PR card and the nationality. So you depend करे थो सॼो हुन ॿार ते. Thank you. कोई क्वेश्चन हुजे त प्लीज़. My name is Kalbu Sen and I have completed a master's in computer science. I am full stack developer and I have a 3.5 year of development experience. Okay, recently I have calculated CRS and it's 400. And I have checked the accessibility of SINP OIC, occupation in demand. It's almost 59 to 65. So I have a question that should I apply as my score is CBL4 for the CBL5 and the requirement for the SINP, which is Saskatchewan, it is CBL4 almost. So I'm 1 point, I have a 1 point extra. So what do you guys suggest? Should I apply or not on the website? As I don't think that I have a much higher score or something.
I have almost 59 to 65 accessibility score. भाउ तव्हांजो नालो छा आहे? मुझे नालो कल्ब हुसैन है जी कल्ब हुसैन कलब हुसैन। जी जी अच्छा कलब तव्हांजो 400 स्कोर आयो आहे CRS में। CRS में 400 आया हुआ ऐं एलिजिबिलिटी पॉइंट में मूंखे लॻे थो त 65 आइल्स जो तव्हां घणो लिखियो आहे हुन में? आइल्स में मां 5.5 कयो आहे पर जी जेकी आइल्स में मां 5.5 कयो आहे 5.5 जी जी it should be at least 8 or 7.5। सर संस्कृतन में CBL 4 खपंदो आहे जेको तव्हांखे ख़बर विड्रा छा आहे हिन साल जो? It went up to the I think 460s 70s 437 490 490 ते पहुची वियो आहे। बट सर असांजो ऑक्यूपेशन जी डिमांड आहे आई एम अ सॉफ्टवेयर डेवलपर उन में तव्हां था चओ त इम्प्रूव कीअं कजे माना? आइल्स खे इम्प्रूव कयो नंबर 1 छो त तव्हां वटि इहो ई आहे न। जी जी ॿियो त को तरीक़ेकार कोन्हे को तव्हां त आइल्स खे इम्प्रूव कयो जेको आहे तव्हां ऐं तव्हांजी एजुकेशन छा में आहे? मुंहिंजी एजुकेशन कंप्यूटर साइंस में इट्स 18 ईयर ऑफ एजुकेशन 18 years जी जी एजुकेशन। इट्स MPhil You will be very, I mean, a qualifying candidate. जी जी पर हींअर 2.5 सालनि खां पोइ जेके एक्सप्रेस एंट्री प्रोग्राम में तमामु घणा प्रोफाइल मौजूदु आहिनि वर्ल्ड वाइड। हुन में छा आहे त मथे जेके स्कोर 496 492 उहे स्कोरर उहे आहिनि जेके जंहिं जी 18 ईयर एजुकेशन बि आहे 4 ईयर एक्सपीरियंस आहे एंड देन दे आर फ्रेंच स्पीकिंग दे गेट 8 एक्स्ट्रा मार्क। सो मोस्ट ऑफ द पीपल हींअर क्वालिफाई नथा करनि बट द नेक्स्ट 2 राउंड खां पोइ एक्सपेक्टेशन इहा आहे त ही स्कोर रिक्वायरमेंट 462 464 त तव्हां पंहिंजी जेकॾहिं स्कोर ते मथे अचणु चाहियो था त राइट अवे यू शुड स्टार्ट टेकिंग द फ्रेंच क्लासेस एट लीस्ट यू गेट 4 मार्क्स सो यू विल बी अहेड ऑफ द गेम जी जी otherwise you qualify for the express entry program. सर पर अकॉर्डिंग टू द PNP in PNP SNP Go for the PNP. Why you are going for the express entry? no sir there are 2 kind of programs उन में काफ़ी अहिड़ा provinces आहिनि जिथे तमामु लो स्कोर रिक्वायर्ड आहे। Saskatchewan SNP सस्केचुअन में CBL लो 4 स्कोर required. न्यू फाउंडलैंड आहे उन में जेके थधा थधा एरिया आहिनि मां पाण ख़ुदि जेको आहे जी जी असां वटि -40 हूंदो आहे -40 कैन यू इमेजिन ॿुधाईंदो आहे त चवंदा अञा ज़िंदा ई जा त इन जे करे जेके बि एॾो वारा प्रोविंसिस आहिनि परे परे वारा जिथे तमामु घटि जेको आहे स्कोर आहे उन में तव्हां अप्लाई कयो। अच्छा इन खां अलावा जेकॾहिं तव्हां ईअं न त मां काफ़ी माण्हुनि खे इहो सजेस्ट कंदो आहियां ऐं मोस्ट ऑफ द टाइम सॼो ॾींहुं इहा ई गुफ़्तगू हूंदी आहे माण्हुनि सां त भाउ जेकॾहिं तव्हां एक्सप्रेस एंट्री में इफ यू आर नॉट एलिजिबल फॉर द एक्सप्रेस एंट्री एंड यू डोंट फाइंड एनी सोल्यूशन एंड यू आर गेटिंग एजिड थी आओ त बहितर इहो आहे त तालीम जे लाइ पोइ अप्लाई कयो एडमिशन जे थ्रू। हींअर अल्बर्टा जी थो मां सिचुएशन तव्हांखे ॿुधायां छो त मुंहिंजी कंपनी में जेके ॿार कमु था कनि उन में मेजॉरिटी इंडियन सिंग आहिनि छोकिरियूं ऐं छोकिरा उहे अची था वञनि इंटरमीडिएट कयो जेको आहे ठक नार्कवेस्ट में वेठा आहिनि मैकेविन में वेठा आहिनि नेट में वेठा आहिनि ऐं यूनिवर्सिटी ऑफ अल्बर्टा में वेठा आहिनि अबा किथां इंडिया खां कीअं पोइ त अबा ही कोर्स करियो त पहुचीसि उन खां पोइ दे आर लीडिंग टुवर्ड्स द इमिग्रेशन। इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ेकार अथव जेको आहे सेकेंड। दोस्तों